नाज़रान न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्तु कराची मां ख़बर ईंदा त नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोलॉजी NICVD कराची में एमरजेंसी खां अलावा मरीज़नि जो मुफ़्त इलाज करण बंदि करे छॾियो आहे। NICVD में इख्तियारी एंजियोप्लास्टी ऐं दिलि जी सर्जरी जी फीस वरिती पई वञे। NICVD जे सरबराह प्रोफेसर नदीम कमर चयो त सॼे मुल्क जे मरीज़नि लाइ मुफ़्त इख्तियारी एंजियोप्लास्टी करण मुमकिन न आहे। प्रोफेसर नदीम कमर जो चवणु आहे त तहक़ीक़ मां मालूम थियो आहे त इख्तियारी एंजियोप्लास्टी जो को बि फ़ाइदो न आहे। इन करे मुफ़्त एंजियोप्लास्टी सिर्फ़ दिलि जे दौरे जी सूरत में कई पई वञे, जॾहिं त दिलि जे ऑपरेशन जो अंग बि महदूद करे छॾियो। इदारे ते दिलि जी बीमारियुनि लाइ 8 खां 9 अरब रुपया थी विया आहिनि। NICVD जे सरबराह चयो त फालिज जा मरीज़ चंद कलाकनि अंदरि अची वञनि त मौत ऐं मज़दूरी खां बचाए सघूं था। फालिज या स्ट्रोक जो इलाज मुफ़्त में जारी रहंदो। ॿारनि जो ऑपरेशन बि मुफ़्त में थी सघे थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।